नाज़रीन, सखर मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचायूं पिया। हफ़ीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक़ सखर पुलिस पारां समाजी बुराइन में मुलविस अनसरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी है। मुख़्तलिफ़ कार्रवाईनि दौरान 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि, जॾहिं त वॾे मिक़दार में शराब जूं बोतलूं ऐं मंशियात बरामद करे केस दाख़िल कया विया आहिनि। तर्जुमान सखर पुलिस मूजिबि SSP सखर अज़हर ख़ान जी हिदायतुनि ते शहर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में स्नैप चेकिंग दौरान कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। थाणो ए सेक्शन जे SHO कार्रवाई कंदे हिक कार रोके तलाशी वरिती, जंहिं दौरान 24 शराब जूं बोतलूं हथ करे जवाबदार सैयद साजिद हुसैन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। साॻी तरह थाणो C सेक्शन पुलिस हिक ॿी कार्रवाई कंदे मंशियात फ़राहम कंदड़ जवाबदार मुनवर उर्फ़ मनु गडाणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंजे कब्ज़े मां गुटका छालिया जा 2 पैकेट हथ कया विया आहिनि। जवाबदार ख़िलाफ़ गुटका एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। SSP सखर अज़हर ख़ान पुलिस टीम जी कामयाब कार्रवाईनि खे साराहींदे खेनि शाबाश ॾिनी आहे।